मार्सी जिक्र कंदासीं कराची जो। कराची जे इलाक़े अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ जे ब्लॉक खे डाहण लाइ एंटी इंक्रोचमेंट अमलो ऐं सचल पुलिस नफ़री पहुतल आहे। ॻोठ डाहण लाइ इम्कानी कार्रवाई ख़िलाफ़ रहवासी ऐं सियासी समाजी अॻवान औरतुनि ऐं ॿारनि समेत रोडनि ते धरणो हणी वेठल आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे कोस बुखियो। जी बिल्कुल जी, इलाक़े में हज़ारनि जे तादाद में माण्हू रोड ते धरणो हिन महिल ॾिठल उस में जारी आहे। इन ॻोठ वारनि जे मथां जेको पुलिस जी चढ़ाई जेके इम्कानी कल्ह खां वठी जेको इम्कान हो अॼु पुलिस अची चुकी आहे। पुलिस ऑफिसर जेके इन जेको ॻोठ इंतिज़ामिया आहे जेके कमेटी आहे उन सां ॻाल्हियूं जारी आहिनि। पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां कोरट सौगिर खे इहो बार बार अपील था कयूं त इन फ़ैसिले ते नज़रसानी कई वञे, छाकाणि त हिते 1800 घर आहे ऐं 1800 घर उहो ई 1800 ई मज़दूर आहे। को वॾो जागीरदार न आहे या को बिज़नेसमैन न आहे। गवर्नमेंट खां असांखे अपील आहे त बाबा असां ग़रीबनि जी ॿुधी वञे। इन महांगाई जे दौर में असां पेट खे पूरो नथा करे सघूं। असां हीअं पंहिंजे घरनि जे रोज़ कचो लॻो पियो आहे। गवर्नमेंट कूड़ा सचा ऑर्डर खणी था अचनि। एनक्रोचमेंट वारा, पुलिस वारा, बिल्डर, माफिया, अलाए केरु आहे जेको अचनि था चवनि था डाइणो आहे। राति खां कल्ह खां असां वेठा आहियूं। कोर्ट के ऑर्डर्स पे हम यहाँ पे आए हैं और जो कंसर्न महकमे हैं हम उनकी सिक्योरिटी के हवाले से यहाँ पे आए हैं। और जो आप ये मॉब देख रहे हैं, हमारी कोशिश तो यही है कि अच्छे तरीके से इनसे बात हो। हमारे सीनियर्स जो हैं वो जो हमें इंस्ट्रक्शन देंगे इंशाल्लाह हम उसके